बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो फ्रेंड्स, अॼु असां वटि सेंटेंस आहे मां, हू ऐं तव्हां हिन स्कूल में पढ़ंदा आहियूं। सो हिन जुमिले खे असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदासीं। सो फस्ट ऑफ ऑल असां पर्सन रखंदासीं। सो हाणे हीअ असांजो कहिड़ो पर्सन आहे? हीअ फस्ट पर्सन आहे। ऐं हुन खां अलावा हीअ असांजो कहिड़ो पर्सन आहे? थर्ड पर्सन आहे। ऐं हीअ असांजो कहिड़ो पर्सन आहे? सेकंड पर्सन आहे। सो असां हाणे हिते लिखंदासीं सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ऐं फर्स्ट पर्सन। सो फस्ट ऑफ ऑल असां हीअ जेको मेथड आहे हिन खे असां फॉलो कंदासीं। सो असां पहिरियां सेकंड पर्सन रखंदासीं, पोइ थर्ड पर्सन रखंदासीं, उन खां पोइ फर्स्ट पर्सन रखंदासीं। सो हाणे असांजो सेकंड पर्सन कहिड़ो आहे? सो सेकंड पर्सन असांजो हीअ आहे। सो यू। उन खां पोइ असांजो थर्ड पर्सन कहिड़ो आहे? सो थर्ड पर्सन असांजो हीअ आहे, ही। उन खां पोइ जेको आहे असांजो फर्स्ट पर्सन कहिड़ो आहे असांजो? सो आहे असांजो छा आहे? फर्स्ट पर्सन आहे। सो यू, ही एंड आई स्टडी इन दिस स्कूल। आई होप ये वीडियो तव्हांजी पसंद